सोबोदेरो शहर जे एवरशाइन कॉलेजिस ग्रुप ऑफ सोबोदेरो में सकावती ॾींहुं शानदार तरीक़े सां मल्हायो वियो। स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां सकावती बेस से पहिरें शिरकत कई वई। इन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दनि तलावत अतीकुर रहमान, हसीब शेख, नात शरीफ, जुनेद भुट्टो, स्पीच काशिफ बशीर मुग़ल, पूनम चन्ना, नौशीन मल्हा, माया अब्बासी, टैबलोज़, अलीज़ा ग्रुप, साफ़िया ग्रुप ऐं ॿियनि पेश कया। इन मौक़े ते एवरशाइन कॉलेज सोबोदेरो जे एडमिनिस्ट्रेटर सिकंदर अली चन्ना, प्रिंसिपल इकबाल हुसैन चन्ना, डायरेक्टर स्कूल सैयद अब्बास नकी, अब्बास शाह, ज़हूर हुसैन जामड़ो, मुनसिफ़ अली अबड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। आयल महिमाननि खे एडमिनिस्ट्रेटर एवरशाइन कॉलेज सोबोदेरो सिकंदर अली चन्ना सिंध जी सुखड़ी अजरक जा तोहफ़ा पाराया। उन बाद मशहूर रागी मुनीर मेमण सिंधड़ीअ तासिर केरु न ॾींदो जीअं सिंध वारा जीअं अजरक टोपीअ सां शान असांजो ॻाए ख़ूब दाद हासिल कयो ऐं पिंडाल में वेठल क़ौमी गीतनि ते झूमी पिया। आख़िर में आयल मिलनी मारण वारनि महिमाननि ऐं शागिर्दनि में मानी पिणु तक़सीम कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।